अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। अॼु असां मायरा किचन में खणी आया आहियूं हिकु मज़ेदार ऐं तमामु आसान लाहौरी फिश फ्राई जी रेसिपी। हीअ रेसिपी ठाहिण जे लाइ हिते असां मच्छी खई आहे तक़रीबन 1.5 किलो ऐं मच्छी जा स्लाइसिस करे छॾिया आहिनि ऐं हाणे मच्छीअ जे सभिनी टुकड़नि खे मैदे में हिकु हिकु करे डिप करे रखी छॾींदासीं। हाणे हिकु प्याले में लीमे जो रस ऐड कंदासीं, अधु कप गार्लिक वाटर थूम जो पाणी ऐड कयो आहे 1 कप। ही गार्लिक वाटर ठाहिण जे लाइ असां 1 कप पाणी खयो हुयो ऐं थूम जूं 5 अदद ॻड़ियूं विझी करे पीसे छॾियो हुयो। जीरो विझंदासीं 1.5 टेबल स्पून, जाण जो पाउडर विझंदासीं 1.5 टेबल स्पून, गरम मसाले जो पाउडर आहे 1.5 टेबल स्पून, कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 2 टेबल स्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 3 टेबल स्पून, लूणु विझंदासीं 1.5 टेबल स्पून, पिसियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 3 टेबल स्पून, हेड विझंदासीं 1.5 टेबल स्पून, बेसण विझंदासीं 1.5 कप। हाणे इन सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं ऐं हिकिड़ो पेस्ट तयारु करे छॾींदासीं। हाणे फिश जा स्लाइसिस जेके असां पहिरियां खां मैदे में ॿोड़े रखिया हुया उहे फिश स्लाइसिस असां विझंदासीं हिन बेसण जे पेस्ट में ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ रेफ्रिजरेट कंदासीं 1 कलाक जे लाइ। 1 कलाक ताईं मच्छी जी स्लाइसिस खे रेफ्रिजरेटर में रखण खां पोइ हाणे असां हिकु पैन में तेल गरम कंदासीं ऐं तेल जीअं ई थोरो गरम थींदो त हाणे असां मच्छी फ्राई कंदासीं तक़रीबन 5 खां 7 मिनट्स ताईं विचोली बाहि ते, जेसि ताईं मच्छी कड़क ऐं गोल्डन ब्राउन थी वञे। जी फ्रेंड्स, 5 खां 7 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते मच्छी खे फ्राई करण खां पोइ हाणे असांजी लाहौरी फिश फ्राई बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां मुलाक़ात थींदी इंशाल्लाह हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।